नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं तो समाजी राबतन वारी वेबसाइट ट्विटर ते वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे पैगाम में मसीह बिरादरी के मज़हबी तहवार ईस्टर ते वाधायूं ॾिनियूं ऐं नेक ख्वाहिशनि जो इज़हार कयो। ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ईस्टर ते पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में मसीह कम्यूनिटी के वाधायूं ॾींदे चयो है त मसीह बिरादरी जो मुल्की तरक्की में किरदार शानदार है। बिलाल भुट्टे चयो है त शहीद भुट्टे जो बणायल आइन अक़लियतनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾींदो है। कायदे आज़म चयो है त पाकिस्तान में अक़लियतनि के मज़हबी आज़ादी ऐं गॾियल हक़ मिलंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन चयो है त मसीह बिरादरी अॼु पाकिस्तान की सलामती ऐं तरक्की ऐं ख़ुशहाली जे लाइ दुआ घुरे। होॾां सेनेट के डिप्टी चेयरमैन सलीम मसीह बिरादरी के ईस्टर के मौके ते वाधायूं ॾींदे चयो है त समूरे मज़हबन के पंहिंजो तहवार मल्हाइण जी मुकमल आज़ादी कायदे आज़म जे पाकिस्तान जो विज़न असांजो मक़सद है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।